पाणीअ ते तरंदड़ पोख। पाणीअ ते तरंदड़ पोख जंहिंखे फ्लोटिंग फार्म्स चइबो आहे। हूअं त उहा असांखे बांग्लादेश में आम ॾिसण लाइ मिलंदी, पर माहिरनि मूजिबि 2050 में दुनिया जी आबादी में वधीक 2 अरब जो इज़ाफ़ो थी चुको हूंदो, जंहिं सबबि ग़िज़ाई खपत जी बि घणी घुर्ज हूंदी। पर गॾोगॾु आबादी जे वाधारे सबबि संदुनि खे घर अॾाइण लाइ खेनि ज़मीन बि खपंदी, ऐं गॾोगॾु शहरनि में 80% माण्हू आबाद थी चुका हूंदा। जीअं त असांजी रोज़मर्रा जी ज़रूरत जो घणो हिसो ग़िज़ाई शयूं आहिनि जेके शहरनि में त नाहिनि पोखियूं वेंदियूं, उहे ई सभु ज़रई मुल्कनि ऐं ॻोठनि खां ईंदियूं आहिनि, जंहिंखे नज़र में रखंदे माहिरनि समुंडी सतह ते तरण वारनि अहिड़ियुनि फार्मनि जो तसवुरु पेश कयो आहे जेको शहरनि जे वेझो ई हूंदा, जितां खां खणी अचणु बि सवलो हूंदो। पर सवाल उहो ई फार्म कहिड़ी रीति कमु कंदा। फॉरवर्ड थिंकिंग आर्किटेक्चर नाले इदारे जी हिकु आर्किटेक्ट जेवियर जोन्स उन कम लाइ हिकु अहिड़ो डिज़ाइन मॉडल पेश कयो हो जेको 24 मीटर मथे ऐं उन जे मथां तवानाई पैदा करण लाइ शमसी पैनल बि लॻल हूंदा, जंहिंजे ढांचे जी डेघ 5000 मीटर चौधारी हूंदी, जिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं सब्जियूं पोख कयूं वेंदियूं जेके मिटी ते न हूंदियूं बल्कि पाणियाठ न्यूट्रिएंट्स जी मदद सां पोखियूं वेंदियूं। उन्हनि सब्जियुनि जा बची वियल हिसा हेठिएं हिसे में मौजूदु मच्छियुनि लाइ किराया वेंदा, त जीअं उन्हनि खे बि ग़िज़ा मिली सघे, जेके बि उन ई बंदि फार्म में वाध वेझ कंदियूं। माहिरनि मूजिबि हिकु वॾे फार्म जी मदद सां जेको 300 मीटर वॾो ऐं 200 मीटर वेकिरो थी सघे थो, तंहिं मां सालियानो 8 टिन सब्जियूं ऐं 2 टिन मच्छियुनि जो गोश्त हासिल करे सघिजे थो। अहिड़ा केतिरा ई यूनिट जोड़े सघजनि था जेके वेझे वारनि इलाइक़नि जी ग़िज़ाई ज़रूरत पूरी करे सघनि था। मिसाल दुबई जी वठिजे, जेको सालियानो 11,000 फ्रूट ऐं सब्जियूं ॿियनि मुल्कनि खां वठंदो आहे, छो जो उतां जी ज़मीन पोख करण जहिड़ी नाहे। जेके समुंड में अहिड़ा फार्म जोड़े मुस्तक़बिल में पंहिंजी ग़िज़ाई ज़रूरतूं पूरियूं करे सघनि था। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो।